मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 29वीं वरसी ते टीम जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पारां शानदार जलसो। भिटशा में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 29वीं वरसी अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जिते टीम जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़िलो मटियारी तरफ़ां हिक शानदार जलसे जो इनेकाद कयो वियो। जलसे में हैदराबाद डिवीज़न जा अॻवान अकबर जहेजो, ज़िले अॻवान गुलशेर काका, खलील राजपूत, काशिफ बागी, सैयद नवाज शाह, हैदर भट्टी, इमरान राजपूत, जावेद मातली समेत वॾे अंग में कारकुन वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। इजलास दौरान अॻवाननि शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे अवामी जदोजहद कुर्बानी अवाम दोस्त सियासत ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो मिशन अवामी हक़नि जी हिफ़ाज़त हो। असां सभु गॾिजी मीर मुर्तज़ा भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाईंदासीं। वफ़ादारी, कुर्बानी ऐं जदोजहद ई असांजी सियासत जो असुल बुनियाद आहे। जलसे जी पुॼाणी ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे रूह लाइ ईसाले सवाब जी दुआ कई वई ऐं इहो अज़म वरजायो वियो त टीम जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे तहरीक खे वधीक मंज़ में मज़बूत बणाईंदी।